सब जानी बपसाना है मु साईं ठाकुर शाह तो ये औरत पढ़ दी विधी आ अरे मुझसे वोट उनकी तांग पंजे अपाण दी विधी अल्लाह उनकी दरगाह की आ तो बेड़े में चली गणपतिया रांधिया पंजे अपाण दी साईं राजी मदीने में ये सिक्का आखिरी गुरु मदीने मुख्य फरमाइश के मुझे मदीने जा गजल ता कुरान पढ़ो ता हदीस पढ़ो ता सब नूर है मुझे मदीने जो को शेर बुधाए मु मदीने जो शेर पया तो विकास हुई ये करो एवं की तमन्ना हुई तो मुझे पीने जो पारो नसीब हर आशिक तमन्ना कंदो आहे त बाबू मुझो पाड़ो मुझे खियाल घुराए अल्लाह हर के जे मसली गाम ना आहे असांजे मातरी जो हिकिड़ो आशिक रसूल हुयो 45 साल मदीने शरीफ में रहियो उनकी तांग हुई त मां मदीने में मरा साईं जे पाड़े में दफन थिया जन्नतुल बकी में मूंखे मिट्टी मिले 45 साल रहियो पछाड़ी उनखे हिकिड़ी बीमारी थी पई इलाज कराई दवा कराई फ़ाइदो न थियो बाबा पाकिस्तान वठी वञो हिते आयो हिते वफ़ात करी अल्लाह जी 45 सालनि जी तमन्ना पूरी न थी साईं राज़िक मेरे शाह जी खुशबख्ती खुशनसीबी आ जेके पंजे अबाणन कबूल कयो भले कदमन में जाए जुम्मे शरीफ जो डी ॾिसो सरकार फरमायो त जेको जुम्मे जे ॾींहुं वफ़ात करे उन खां पुछाणो न थींदो जेको मदीने में मरे बिनी हरमन मां के भिकड़े हरम में वफात करे उन्हें का हिसाब ना है पुछाणो ना है उन्हें सामे खोजो को कबर जो नहीं सरकार फरमायो त जरे क़यामत जो ॾियारो थींदो इसराफील सूर फूकींदो माण्हू कब्रनि मां इहे निकिरंदा जे खुंबियूं निकिरंदियूं खुंबियूं साईं फरमायो त सभिनी खां अव्वल अना अव्वल उन्नास खुरूजन इज़ा बुइसु जॾहिं माण्हू मज़ारुनि मां उथंदा त सभिनी खां अव्वल मां मुहम्मद करीम ऐं मूं सां गॾु हुस्नैन करीमैन हूंदा ऐं मुंहिंजे पुठियों साईं फरमाईंदा त जन्नतुल बकी वारा मूं सां गॾु हूंदा तव्हां तसवर कयो मुरीदो साईं राज़िक मेरे शाह सां मोहब्बत रखण वारो ज़रूर दुख त असांखे ज़रूर सभिनी खे थियो आहे पर ज़रा इहो तसवर कयो त जॾहिं क़यामत जे ॾियारे हीअ मदीने वारो साईं उथंदो पुठियों जन्नतुल बकी वारनि में सुहिणो सैयद राज़िक मेरे शाह मदीने वारे साईं सां गॾु हूंदो तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां त फ़कीर ते रोज़ वेंदो हो तक़रीबन सब्ज़ली पठान ऐं रहंदो मदीने शरीफ में मूं हुनजी ड्यूटी लॻाई त रोज़ तूं वेंदो कर साईं जन सां मिलंदो कर पुछंदो कर कंहिं शइ जी ज़रूरत आहे रोज़ वीचारो वेंदो पोइ केॾी महिल छॾींदा केॾी महिल अस्पताल में न छॾींदा कल्ह बि उहो वियो पर कल मिलन न ॾिनो जुम्मे नमाज़ खां पोइ साईं जन दम घणी जे हवाले कयो जेका उन्हनि सर्टिफिकेट लिखियो आहे ही मूं वटि उन मोकिलियो आहे सर्टिफिकेट
सर्टिफिकेट में लिखियो अथनि साईं जो नालो आहे पाकिस्तानी ऐं पासपोर्ट नंबर लिखियो अथनि त उन्हनि जो तबई मौत थियो आहे, यानी कंहिं बि ॿिए तरह सां न पर पंहिंजे जीअं आम तरह माण्हू जो नॉर्मल मौत थींदो आहे ईअं उनजो नॉर्मल मौत थियो आहे। ऐं उन में जेको मदीने शरीफ़ जी वॾी ऑफिस आहे उन जो ऑफिसर उन जी सही आहे, पर उन में लिखंदा आहिनि शहादत, माना शाहिदी फलाणे जी वफ़ात जी मां शाहिदी थो ॾियां त फलाणो माण्हू फलाणे टेम ते फलाणी अस्पताल में या फलाणे घर में वफ़ात करे वियो, शहादत। अरबी में सिंधी में भी शाहिदी सॾींदा आहियूं, शहादत लिखबो आहे। पर इत्तफ़ाक़ इहो आहे जो कंप्यूटर में अंदर उन शहादत जे बजाय सआदत लिखजी वियो आहे। सआदत जी माना है खुश नसीबी, शहादत जी माना है शाहिदी, उन ऑफिसर जी शाहिदी, पर हिते कंप्यूटर में लिखजी वियो आहे सआदत ही तव्हां पाण पढ़ी सघो था। यानी राज़िक दिले शाह जी खुश नसीबी आहे जो हुन जो मदीने शरीफ़ में रहमत थी आहे, मदीने जो निकी मिली आहे, पीर जो पाणो हुनखे मिलियो आहे, या सआदत राज़िक दिले शाह जी। असांखे यकीन आहे त उहे जन्नत में माण्हू दुआ घुरंदो आहे पोइ बहुत थी वेंदो आहे, दुआ घुरबी आहे त अलाह तुंहिंजे अबे खे जन्नत में जाइ ॾींदो, ऐं साईं खे जेका जाइ मिली आहे उहा आहे ई जन्नत, जन्नतुल बकी। हाणे असां दुआ घुरूं या अलाह साईं राज़ी करे जाइ जन्नत, हो अॻ में ई जन्नत में आहे। ईअं दुआ घुरंदासीं या अलाह अञा दर्जात बुलंद कजो, अञा मकाम आला ॾिजोसि, अञा पीढ़ीअ में वधीक गुरबत में। ऐं उन्हनि जी मुहबत मदीने वारे साईं सां हुई, उन्हनि जो इश्क मदीने शरीफ़ सां हुयो। अलाह ताला उन्हनि जी उहा तमन्ना दिल जी पूरी फरमाई। ऐं असां जेकी हिते उन्हनि जा हुबदार आहियूं, असांखे सॼी ज़िंदगी इश्क रसूल सेखारे विया, मदीने वारे साईं जी मुहबत सेखारे विया, पंहिंजे अबाणनि जो उहो दर्स असांखे सेखारे पढ़ाए विया। असां मुरीद जेकी बि साईं जा आहियो, तव्हां सभिनी जे लाइ इहो पैगाम आहे त पंहिंजे मुर्शिद जे रस्ते ते हलिजो, साईं जे दसियल रस्ते ते हलिजो, जेको इश्क वारो सबक़ सेखारे विया आहिनि, मदीने वारे साईं जी मुहबत सेखारे विया आहिनि, उन वाट खे वठिजो ऐं साईं जो आस्तानो न छॾिजो। माशाअल्लाह साईं जे बच्चे खे अलाह साईं ख़ुशि कंदो, अलाह साईं खे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो, सभिनी पोयनि खे, साईं जे भाइरनि खे, साईं जे घराणे खे अल्लाह ताला सब्र जमील उन ते अजर जज़ील अता फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी वली मरंदा न आहे, बल यंतकिलून मिन दारिन इला दार, हिकिड़े घर खां ॿिए घर ॾे हिजरत करे वेंदा आहे, मुंतकिल थी वेंदा आहे। ईअं सम्झो त साईं जन पंडे बागे वॾा मदीने शरीफ़ जी वॾा आहिनि न, ईअं बसि मदीने में ई मौजूद आहिनि, हयात आहिनि, अल्लाह जा वली मरंदा न आहिनि। पंहिंजे मुर्शिद सां जेको गोड़ ॿधो हुजे या कौन पियो हुजे उनखे पाड़िजो, ऐं साईं जे दर्शन जो, साईं जे घराणे जो ख़्यालु कजो। जीअं ईंदा हुयो ईअं अच वञ जारी रखिजो, ईअं न चइजो त साईं जन विया न। हदीस पाक में आहे त जेको दुनिया त आम माण्हू बि लॾे थो वञे न, उनखे कब्र में ख़बर पवंदी आहे त मुंहिंजे तबे ते केरु आया, मुंहिंजे बच्चनि जे मथे ते शफ़क़त जो हथ केरु रखियो, मुंहिंजे तबे ऐं ताज़ियत ते केरु आया। इहो उन मैयत खे उनजे कब्र में ख़बर पवंदी आहे, हिकिड़े आम मैयत खे, पर जेकॾहिं अलाह जो वली आहे त उनखे त अलाह ताला उन हिसाब सां ॾींदो आहे। त तव्हां हिन आस्ताने सां मुहबत रखिजो, हिन जाइ ते अच वञ बंदि न कजो, जीअं मुहबत हुई इहो सिलसिलो जारी रखिजो। ऐं हींअर
तव्हां जेकॾहिं अखियुनि मां लुक वहनि था या मोहबत जी निशानी आहे पिटको मातम वॾे सॾु रोअण पार कढण असांखे दीन इजाज़त नथो ॾिए हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादो हज़रत इब्राहीम वफ़ात करे वियो त मदीने वारे साईं जे अखियुनि मां लुक वहनि हुज़ूर जन रोअनि पिया असां बि या रसूल अल्लाह ही छा असांखे त रोकींदा आहियो रोअण खां तव्हां पाण रो पिया पाण फरमायो त मां तव्हांखे रोकींदो आहियां पिटण ऐं पार कढण खां रोअण औलाद न अखबाद न औलाद असांजे जिगर जो टुकड़ो वण जो पन पटबो आहे त पाणी निकिरंदो आहे जॾहिं दिलि प्यारो दिलि वारो दिलि खां जुदा थींदो आहे त अखियुनि मां ॻोढ़ा त पिनी पवंदा आहिनि इहे वस में न हूंदा आहिनि लुड़क हारण इहे मोहबत जी निशानी आहे पिटण पार कढण वॾे सॾु ओसर करण या लोहा करण असांजे दीन असांखे इजाज़त न ॾिनी आहे सब्र सुठी शइ आहे हाणे जेकॾहिं तव्हां हज़रत साईं जन सैयद राज़िक ॾिनो शाह रहमतुल्लाह अलैह खे ख़ुशि करणु चाहियो था हिकिड़ो त असांजी जो नसीब न हो जो असां हुनजे जनाज़े निमाज़ में शरीक थियूं ऐं हिते 1000 माण्हू अचनि हा 5000 माण्हू अचनि हा लख माण्हू अचनि हा पर अॼु फजर निमाज़ ते 3 लख माण्हू मस्जिद नबवी 3 लख माण्हू साईं जन खे दुआ ॾिनी ऐं जेॾीमहिल जनाज़ो खॼंदो आहे न गुज़रंदा आहिनि त साईं जन जे मवाज शरीफ़ जे अॻियां पाण ॾिसंदा आहिनि हिकिड़ो वाक़ियो मां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि खां ॿुधो त मदीने शरीफ़ में हिकिड़ो मस्त फ़क़ीर रहंदो मस्त अलालोक मस्त माण्हू ॾंडो थुल्हो हूंदो हथ में ईअं वतंदो हो मदीने में डोड़ंदो कॾहिं हिन गली में कॾहिं हुन गली में ईअं डोड़ंदो वठंदो मस्त माण्हू हिकिड़ो जनाज़ो आयो मस्जिद नबवी शरीफ़ में जनाज़ो निमाज़ पढ़ण जे लाइ जीअं जनाज़ो खणियो पिया अचनि न माण्हू उन मस्त वठी रड़ियूं कयूं ॾंडो उभो कयूं छॾे वञो परे हटी वञो सड़ी वेंदो जली वेंदो रड़ियूं पियो करे हाणे साईं जनाज़े खे केरु छॾींदो पर मस्त उन्हनि खे हकरूं पियो करे जेॾीमहिल जनाज़ो निमाज़ पढ़ी ऐं ॿाहिरि खणी निकिता उहो मस्त ॾंडो उछलायईं पाण खे कांधी थी पुलो ॾिनई जन्नतुल बक़ी ताईं मस्त गॾिजी हलियो कंहिं माण्हू पुछुसि त म्या कर त ख़बर तूं पहिरीं पे चई त पंहिंजो माण्हू पुछो त मस्त फ़क़ीर तो पे चयो त परे हटी वञो सड़ी वेंदो जली वेंदो हाणे पाण जनाज़े जो कुल्हे कांधी थियो ई गॾिजी हलियो ई ॻाल्हि छा आहे चई ही माण्हू ॾोहारी हो गुनहगार हो जेॾीमहिल जनाज़ो खयूं पिया आया त इन ते बाह जा टांडा शोला मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पर जेॾीमहिल इन जो जनाज़ो मस्जिद नबवी शरीफ़ में खणी आया लजपाल नबी जे दर ते खणी आया हुज़ूर जन दुआ जा हथ कया मौला कहिड़ो बाबर मुंहिंजे दर ते आयो सुभान अल्लाह उहो जेका बाह जा शोला से हटी विया हींअर नूर जो वसे पियो मदीने वारो साईं पाण हिन जे जनाज़े में शरीक थियो आहे छो न जनाज़े में शरीक थिया छो न कुल्हे कांधी थिया जो मदीने वारो ख़ुदि हिन जे जनाज़े में सुभान अल्लाह हिकिड़ो गुनहगार मदीने में अचे त मदीने वारो एॾो करम करे थो पर जेकॾहिं संदन बच्चो हुजे अल्लाह जो वली हुजे सालिह हुजे त उन सां मदीने वारो केॾो करम कंदो सुभान अल्लाह उन सां केॾी वॾी इनायत थींदी जेका अॼु सोने सैयद खे नसीब थी आहे अल्लाह ताला जल शानो खे नवाज़े छॾियो क़यामत ताईं ऐं उहे साईं जे दर ते वेठा पंहिंजे मुरीदनि जे लाइ ज़ुबान थी आहे
पंहिंजे मुरीदनि पंहिंजे हुकदारनि जे लाइ सिफारिशी थी वई या सिफारिश क़यामत ताईं पई हलंदी सो तव्हां इहा मोहबत वारी डोर में छिंजो या सिक जेका हिन आस्थाने सां तव्हांजी आहे इहा बरक़रार रखिजो जेकी दुआऊं तव्हांखे साईं जन ॾींदा हा दम दुरूद या का महिरबानी कंदा हा उहा साईं जे घराणे मुंहिंजा इंशाअल्लाह तव्हांखे मिलंदी भाॼियुनि जा भाण ख़ाली न थींदा आहिनि अलाह वारनि जा आस्थाना खाली न थींदा आहिनि उहो भलीअ वेंदा आहिनि न फैज़ पाण सां गॾु खणी न वेंदा आहिनि उहो पोइ छॾे वेंदा आहिनि सम्झो था न त सुहिणो सैयद राज़िक ॾिनो शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजो फैज़ छॾे वियो आहे इंशाअल्लाह उहा दुआ शफ़ा रहमत बरकत इनायत तव्हांखे नसीब थींदी रहंदी हिन आस्थाने सां मुहबत रखिजो अच वञ बरक़रार रखिजो पंजी शरीफ़ शायदि साईं जन कंदा जी त उहा पंजी शरीफ़ मां साईं जन खे बर्ज़ कंदुसि साईं जे बिरादर अज़ीज़ खे बर्ज़ कंदुसि ख़लीफ़नि खे बर्ज़ कंदुसि उहा पंजी बंदि न कजो जेको साईं जन जो सिलसिलो आहे उहो जारी रहे मुरीद बि ईंदा रहनि ऐं साईं वारा मुरीद ईअं ई ख़िदमत कंदा रहनि जीअं साईं जन पाण कंदा हुया छा इहा ॻाल्हि तव्हां सभिनी खे क़बूल आहे क़बूल आहे अलाह करीम जल शान असां सभिनी खे साईं जे सदके साईं जे मुहाबे अल्लाह ताला सारी जमात जे मथां महिरबानी फरमाईंदो हिकु भेरो सूरत फातिहा 11 भेरा कुल वला अहद पढ़ो ऐं जेकी बि तव्हां कलाम पाक पढ़ियो आहे उन जो अजर ऐं सवाब हिन फ़क़ीर जे हवाले कयो दुआ घुरंदासीं